अस्सलाम वालेकुम नाज़रीन राजधानी टाइम प्रोग्राम से गॾु मां आहियां गौर गांगरो। नाज़रीन, अपोज़िशन पारां हुकूमत के ख़िलाफ़ एहतजाजी रैलियुनि जो सिलसिलो शुरू करे ॾिनो आहे। जॾहिं त अपोज़िशन जो चवणो आहे त मौजूदा हुकूमत तेल जे क़ीमतुनि में इज़ाफ़ो करे ग़रीब अवाम ते भार विधो आहे, जॾहिं त महांगाई चोट चढ़ियल आहे ऐं हुकूमत कंहिं बि शोबे में कारकर्दगी ॾेखारण खां नाकाम वई आहे। जॾहिं त हुकूमत जो पार्लियामेंट अंदरि कोरम पूरो करण बि वॾो मसइलो आहे, जंहिं सबबि जेका अपोज़िशन आहे उहो हुकूमत खां मुतालबो कयो आहे त ख़ैसि न सिर्फ़ु हुकूमत मुंजमिद हुई, हुकूमत हली न रही, पर पार्लियामेंट में बि कोरम पूरो जॾहिं हुकूमत न करे सघे त पोइ उन हुकूमत जो को बि जवाज़ न आहे, खेसि घर भेड़ो थियणु खपे। जॾहिं त हुकूमत अपोज़िशन जे रैलियुनि ते इहो चयो आहे त हू पंहिंजी करप्शन बचाइण लाइ इन क़िस्म जूं ॻाल्हियूं करे रहिया आहिनि ऐं हुकूमत खे को बि लोॾो न आहे, जॾहिं त हुकूमत इहा दावा करे रही आहे त हुनजी जेका कारकर्दगी आहे उहा बरक़रार आहे। अॼु इन्हनि ॿिन्ही मामलनि ते असां गुफ़्तगू कंदासूं। हिन वक़्तु वीडियो लिंक ते असांखे जॉइन कयो आहे जावेद शाह जिलानी साहब, जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो क़ौमी असम्बली जो मेंबर आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अहम अॻवान आहे। अस्सलाम वालेकुम जावेद शाह साहब। जावेद शाह साहब, इहो ॿुधायो त महांगाई जी जेका सूरत हाल आहे ऐं ताज़ो जेको तेल जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो कयो वियो आहे, उन बैदि PDM पारां महांगाई ख़िलाफ़ एहतजाजी रैलियुनि जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। तव्हां छा था सम्झो त इहो मुनासिब वक़्तु आहे? छा इहे रैलियूं हुकूमत जे छोटकारे जो सबबु बणिजी सघनि थियूं? ॻाल्हि इहा त हिकिड़ो एफर्ट आहे, हिकिड़ी कोशिशि आहे। अॼु पाकिस्तान जो हर माण्हू बेज़ार आहे हिन हुकूमत मां। एतिरी महांगाई थी आहे, जेका हुननि जूं कूड़ियूं दवाऊं, कूड़ा वाइदा, 1 करोड़ नौकिरी ॾींदासीं, 50 लख घर ॾींदासीं, 1 करोड़ नौकिरी छा ॾींदा? मां सम्झां थो 5-10 लख माण्हू अञा बि बेरोज़गार थी विया आहिनि। त ॻाल्हि इहा आहे त माण्हू जो हिन महिल सख़्तु बेज़ार आहे। माण्हू ख़ुदि ॿाहिरि निकिरणु थो चाहे पियो, सिर्फ़ु हुननि खे लीडरशिप जी ज़रूरत आहे। लीडरशिप थींदी, ॿाहिरि निकिरंदी त माण्हू ख़ुदि ब ख़ुदि ॾाढो घणो ॿाहिरि निकिरंदो। ऐं हाणे हिन हुकूमत खे वञणु खपिजे। हिन वटि को बि अवामी मसइलनि जो हल कोन्हे को। महांगाई जे मथां महांगाई थींदी थी वञे, डॉलर किथे वञी पहुचाए थो, पोणा 200 रुपया तक़रीबन थी वियो आहे। त इन जे करे इकोनॉमी ते वॾो बुरो असरु पियो आहे ऐं पवंदो रहे थो पियो। हिननि डॉलर खे सफ़ा छूट छॾे ॾिनो आहे। कल्ह तव्हां ॾिठो हूंदो त स्टेट बैंक जो गवर्नर साहिबु चए त जेके पाकिस्तान खां ॿाहिरि माण्हू वेठा आहिनि उन्हनि खे वॾो फ़ाइदो पियो आहे, जो उहे पैसा मिलनि मोकिलनि था उतां डॉलरनि में, त उन्हनि खे वधीक रुपया था मिलनि पिया। अड़े बाबा, जेके 22-23 करोड़ माण्हू पाकिस्तान में वेठा आहिनि उनजो छा थींदो? तव्हांखे ॿाहिरिनि जो त वॾो फ़िक्रु आहे, पर हितां वारनि जी त ॻणती कयो। उहे बुख था मरनि पिया। कहिड़ी बि शइ जेका बि आम वापे जी शइ आहे, चाहे उहो अटो हुजे, खंडु हुजे, गिहु हुजे, कहिड़ी बि शइ हुजे, कहिड़ी शइ जेका आहे उहा हर शइ जेका आहे 200-300% महांगी थी आहे। जेका शइ कल्ह 100 रुपए जी अॼु 200 ई थी वई आहे। तव्हां इन मां अंदाज़ो कयो त जेके बंगाली असां चवंदा हुआसीं त बंगाली बुखिया ऐं बंगालियुनि खे असां हमेशह पंहिंजे मथां लाइबिलिटी सम्झोसीं, अॼु उन्हनि जो जेको टको आहे उहो बि असांजे रुपए खां ॿीणो थी वियो आहे। जेको अॼु जेको टको आहे असां 2 रुपयनि में ख़रीद था कयूं, हाणे असांजो जेकी इकोनॉमी आहे उहा हाणे टके जे बराबरि में न रही आहे। हीउ तमामु वॾो अलमियो आहे। मुल्क खे अहिड़े पासे वठी वियो आहे जिथो मुल्क खे वापसि आणण लाइ मां सम्झां थो त अञा 10-20 साल वरी ॿिया लॻी वेंदा। शाह साहब, इहो ॿुधायो त हिन सॼी सूरत हाल में अवाम जूं जेको निगाहूं आहिनि उहो मुख़ालिफ़ धुर तरफ़ आहिनि। हीअ जेका मुख़ालिफ़ धुरनि जो एहतजाज जे रैलियुनि जी मूव आहे, तव्हां छा था सम्झो त उहा नतीजा ख़ेज़ साबित थींदी? ऐं इन सॼी सूरत हाल में जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे उहो अपोज़िशन खां अलॻि थलॻि आहे, त छा था सम्झो बीइंग अपोज़िशन इहो नुक़सानु कोन थींदो जो पाकिस्तान पीपल्स पार्टी अलॻि थलॻि आहे? मां सम्झां थो त 1 पॉइंट एजेंडा जेका आहे उहो त कंफर्म आहे त असां सभई, हर पॉलिटिकल पार्टी पाकिस्तान जी कहिड़ी बि हुजे, उहा चाहे मां सम्झां थो त मुंहिंजूं ॻाल्हियूं पिए थियूं कल्ह किन दोस्तनि सां जेके हिन महिल अलायंस में आहिनि गवर्नमेंट सां, उहे बि ख़ुदि बेज़ार थी विया आहिनि। आम असां पार्टी सभई जेके आहिनि अपोज़िशन पार्टीज़ आहियूं, पर उहे पार्टीज़ जेके अलायंस में आहिनि हिन सां, उहे बि ॾिसो जेका रांदि लॻी पई आहे बलूचिस्तान में, जेका वेढ़ लॻी पई आहे, छा था सम्झो त उनजो केॾो बुरो नतीजो निकिरंदो। ऐं उन में जेको बि आहे सभई जेके आहिनि माण्हू आम माण्हू मुतासिर थो थिए पियो। गवर्नमेंट जी कारकर्दगी जेकॾहिं न हूंदी आहे चङी त आम माण्हू उन मुतासिर थींदो आहे। सॼे मुल्क में अफ़रा तफ़री आहे। हिन महिल को बि माण्हू मुतमइन न आहे, कंहिंखे खाइण लाइ कोन्हे, कंहिंखे रोज़गारु कोन्हे।
तव्हां जेका बि शइ ॾिसो, असां सी पैक जेको हेॾो वॾो $70 अरब जो प्रोग्राम हुयो चाइना जो, उहो रुकिजी वियो आहे। अमेरिकन्स अलॻि ख़िलाफ़ वेठा आहिनि। हीअ अलाए कहिड़ी गेम पिया कनि, सम्झ में ॻाल्हि नथी अचे। अंदरूनी तव्हां ॾिसो था त फ़ौज जे मामलनि में बि एतिरी मदाख़लत आहे जो हर शइ जेका आहे उहा चए थो त हे जेको आहे हिन क़िस्म सां हिननि ॾींहंनि में न थींदी, हे ॾींहं सूदबंद आहिनि। इहो कॾहिं असां तोहम परस्ती असां मुस्लमाननि में हूंदी त को तावीज़ थिए, को गंढो थिए, कुझु थिए, तंहिंखां पोइ मां इहा शइ ॾिसी कंदुसि। हे अलमी आहे वॾो। शाह साहब, इहो ॿुधायो त हिकु त हुकूमत जी अहिड़ी सूरत हाल आहे तव्हां जेका बयानु कई, वज़ीर आज़म साहिबु दावा कंदो रहियो आहे त हू इदारनि सां हिकु पेज ते आहे। हाणे इहो तासुरु आहे त उहो हिकु पेज न रहियो आहे, त पोइ हाणे तव्हां हुकूमत जो सर्वाइवल ॾिसो था? साईं, हिन उन्हनि अदारनि में तमामु घणी मदाख़लत कई आहे जो अॼु उहे अदारा बि जेके आहिनि उहे बि हिकिड़े पेज ते नज़र नथा अचनि पिया। सम्झिजे इहो थो त जहिड़ो उन्हनि में बि इख़्तिलाफ़ात नज़र पिया अचनि। हीअ हिन जी बेजा मदाख़लत आहे, हर शइ में मदाख़लत कंदो आहे। कहिड़े ज़माने में कहिड़े दौर में ISI चीफ जो इंटरव्यू कंहिं बि वज़ीर अज़म कयो हो जो इहे हाणे करणु थो वञे पियो। हीअ जेके बि क़ौमी अदारा आहिनि उनजी ॿेड़ी ॿोड़ी आहिनि, उन्हनि में अफ़रा तफ़री विझी, उन्हनि में मदाख़लत करे, उन्हनि में इख़्तिलाफ़ात विधा अथसि। हीअ तमामु वॾो हिकिड़ो सानियो हूंदो जेकॾहिं असां एॾे वॾे अदारे में बि मदाख़लत करे उनखे हरू पाण खे विड़ाए विझूं। शाह साहब, इहो ॿुधायो त महांगाई आहे, गुरबत आहे, बेरोज़गारी आहिनि, इहे सभु शयूं पंहिंजे जाइ ते, पर मौजूदा हुकूमत में जेका पार्लियामेंट जी वुक़त आहे उहो पिणु सवालिया निशान बणियल आहे। पर हुकूमत कोरम पूरो करण में पार्लियामेंट में नाकाम थी वई आहे, त तव्हां इन सिलसिले में छा चवंदा? से असेंबली हलाइणु जेको आहे उहो हुकूमत जो कमु आहे। कोरम पूरो करिणो हुकूमत जो कमु आहे। त उहे पंहिंजा जेके MNAs आहिनि या पार्लियामेंटेरियन्स आहिनि उन्हनि खे पाबंद करे त उहे वेहनि। जेकॾहिं कोरम बि पूरो न हूंदो त असां MNA जेके मुखालफ़त वारा आहियूं असां त पॉइंट आउट कंदासीं त भई कोरम ई कोन्हे, कीअं थी तव्हांजी असेंबली हले, या असेंबली में बिज़नेस कहिड़ो इन्हनि करायो आहे। जेके ज़ोर ज़बरदस्ती वारा बिल कनि था उन ॾींहुं गॾु थींदा आहिनि ऐं उन्हनि बिलनि खे मंज़ूरु कराईंदा आहिनि जेके मां सम्झां थो त कॾहिं बि मुल्की मफ़ाद में न आहिनि। शाह साहब, इहो ॿुधायो त नेब ऑर्डिनेंस आंदो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अपोज़िशन इहो चई रही आहे त हीअ हुकूमत नेब ऑर्डिनेंस फैक्ट्री तहत हली रही आहे, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अॻुवाण खुर्शीद अहमद शाह साहिब खे सुप्रीम कोर्ट ज़मानत ते पिणु आज़ादु कयो आहे। ऐं हुकूमत जो इहो बयानियो जेको हुयो एहतिसाब वारो, तव्हां छा था सम्झो त एक्सपोज़ थींदे नज़र न पियो अचे? ऐं नेब ऑर्डिनेंस जेको आहे उहो उन ते अदालत पिणु सवाल उथारिया आहिनि। इहे जेके क़ौमी अदारा आहिनि उन्हनि में बेजा मदाख़लत आहे, चाहे उहा नैब जी हुजे त नैब खे हिननि हिकिड़ो पुलिस स्टेशन करे छॾियो आहे। हीअ जीअं उन्हनि खे डायरेक्टिव ॾियनि पिया, हीअ जेको मौजूदा चेयरमैन आहे उहो हिन जो कठपुतली आहे ऐं हिन हीअ चाहिनि था त कंहिं बि कहिड़ी बि तरह सां पोइ हा या न में उनखे हलाइनि सही। इहो कॾहिं जो उसूल आहे त तव्हां पार्लियामेंट में जेको उसूल रहिया आहिनि त लीडर ऑफ अपोज़िशन ऐं लीडर ऑफ द हाउस माना प्राइम मिनिस्टर ऐं लीडर ऑफ अपोज़िशन वेही इहो तइ कंदा त केरु नैब जो चेयरमैन हुजणु खपिजे। हिननि हिकिड़ो चयो आहे त साईं न, छो जो नैब जो लीडर ऑफ अपोज़िशन जेको आहे उन ते इल्ज़ामात आहिनि, इन जे करे असां उनखां न पुछंदासीं। बाबा, इल्ज़ामात हुजणु ऐं इल्ज़ामात साबित थियणु या सज़ा याफ़्ता थियणु टे अलॻि ॻाल्हियूं आहिनि। हुनखे का सज़ा कान्हे थियल, उहो अञा ताईं लीडर ऑफ अपोज़िशन आहे, या त तव्हां हुनखे जेके नाअहल आहे, अहलियत न आहे हुन में, या कंहिं बि तरह सां कानूनी तरह सां उहो नथो थी सघे त हुनखे हटायो। उनखे हटायो पोइ जीअं थिए, उहो जे नथो हटी सघे जेसिताईं उहो आहे त तव्हां पाबंद आहियो त हुन सां मुशावरत कयो। अहिड़ी तरह सां इलेक्शन कमीशन में तव्हां ॾिसो था त केतिरो घटि वधि उन्हनि खे ॻाल्हायूं इलेक्शन जे ऑनरेबल मेंबर्स खे या चेयरमैन खे, जो कल्ह बि हुन आज़म सवाती खे नोटिस मोकिलियो जेको हुते न वियो आहे। ऐं इहे ईअं आम पब्लिक में वेही या मीडिया ते वेही एतिरो उन्हनि वॾे अदारनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइनि था पिया, जेको ग़ैर मुनासिब सूरत हाल आहे तमामु घणी। इन तरह सां इहा बेजा मदाख़लत आहे, सिर्फ़ु इन जे करे जो इलेक्शन कमीशन हिननि सां नैब वांगुरु गठजोड़ में न आहे।
शाह साहब इहो ॿुधायो त शेख रशीद अहमद साहब जो बयानु आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी मुस्लिम लीग नून समेत जेके मुख्य पार्टियूं आहिनि उनजा टे धड़ा क़ाइमु थींदा, इहो तासुरु ॾिनो पियो वञे। तव्हां छा था सम्झो त छा वाक़ियतनि ईअं थींदो ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे नंबर 1 कयो वेंदो? इहो तासुरु छा केतिरे हद ताईं बार बार साबित थी सघे थो? सही ॻाल्हि इहा आहे त का बि पार्टी खे कोन था टोड़े सघनि, हिन जी तमामु तर कोशिश आहे। माण्हू खे लालचूं नैब जा केसिस ॿिया कनि था पिया, पर मां नथो सम्झां त का पार्टी टुटंदी। जेकॾहिं हिननि जो पंहिंजो जेको सिलसिलो आहे उहो त हीउ सॼो उधर जा सभई मेंबर वठी ऐं गवर्नमेंट ठाही आहे हिननि। इहे उहे माण्हू आहिनि जेके कॾहिं मुशरफ सां हूंदा आहिनि, कॾहिं जेकॾहिं पावर में नून लीग हूंदी आहे त उन सां हूंदा आहिनि, के असां सां बि हुया जेके इहे खणी वठी पाण वटि वेहा रहिया अथऊं। हिन जी पार्टी आहे कहिड़ी? हिन जी पार्टी जे चंद माण्हू आहिनि, बाक़ी त सभई जेके आहिनि बारोड आहिनि, उधार आहिनि हिननि वटि। उहे वरी जॾहिं दौर मटिजंदो वरी ॿिए हंधि वञी वेही रहंदा। शाह साहब इहो ॿुधायो त इलेक्शन रिफॉर्म्स जेको आहे उहो इंतिहाई अहम मामिलो आहे। इलेक्शन ते तहफ़ुज़ात पाकिस्तान पीपल्स पार्टी जा पिणु रहिया आहिनि। हुकूमत चवे थी त इलेक्शन रिफॉर्म्स आणणु चाहियूं था, पर अपोज़िशन ताउन नथी करे ऐं इहो मौक़ो मिस कयो पियो वञे। जीअं पहिरियां नेब कानून क़ाइमु करण वक़्तु अपोज़िशन इहो मौक़ो मिस कयो। हिननि जो पंहिंजो परफॉर्मेंस कारकर्दगी ज़ीरो आहे। हाणे हे हीला बहाना कंदा त कंहिं तरह सां इलेक्शन में अची सघनि। तव्हांखे ख़बर आहे माण्हू हिन जे सख़्तु ख़िलाफ़ आहिनि, ॿाहिरि निकिरंदा त माण्हू हिननि खे फोड़ हणंदा। हाणे हालात इहो वञी बीठा आहिनि त माण्हू वञी जीअं मुसीबत जे वक़्त में अज़ानूं ॾींदा आहिनि मस्जिदुनि में, हाणे बाक़ी इहा शइ रही आहे। हिन खे ख़बर आहे न कारकर्दगी सफ़ा कंहिं बि कम जी कान्हे का। इन जे करे हीलनि बहाननि सां हे अॻी इलेक्शन विढ़ण जी कोशिशि कंदा ऐं उन खटण जी कोशिशि कंदा। ऐं उनजा इहे ई आहिनि त असांजी इलेक्ट्रिक वोटिंग मशीन, बाबा इलेक्ट्रिक वोटिंग मशीन जेका आहे जिन वॾनि मुल्कनि एडॉप्ट कई उहे बि छॾनि पिया हाणे, त बाबा इहो कामयाबु सिलसिलो न आहे। ऐं उन में इलाही सारा सिलसिला आहिनि। असांजे मुल्क में इलेक्ट्रिक आहे किथे, बिजली आहे किथे जिते मशीनूं हलंदियूं। तंहिंखां पोइ वरी इहे चवंदासीं जेके ॿाहिरियां माण्हू पाकिस्तान जा वेठा आहिनि, असां उन्हनि खे राइट ॾींदासीं वोट जो। हिते अचनि भले जी वोट कनि, तव्हां इहे मशीनूं ओॾे मोकिलींदव, कूड़ी तरह सां रिज़ल्ट ठाहींदव ऐं कूड़ी तरह सां इलेक्शन ॾेखारे खटण जी कोशिशि कंदव। जेका वोट वारी हूंदी आहे, जंहिंमें बैलेट पेपर हूंदो आहे, उन जो सबूत हूंदो आहे। सबूत इहो हूंदो आहे त काउंट थींदो, उनखे रीचेक करे सघे थो, उनखे चैलेंज करे सघे थो। उन इलेक्शन प्रोसेस आहे बाक़ाइदे। हिन जो त इलेक्शन प्रोसेस ई कोन्हे। कूड़ो सचो जेको रिज़ल्ट ठाहियो उहो हे क़बूलु कयो छो जो असांजी मशीन थी चए पई। इहो सिलसिलो काई बि अपोज़िशन पार्टीज़, कोई बि सियासी पार्टियूं हिनखे क़बूलु न कंदियूं। इहा हिन जी पंहिंजी विशफुल थिंकिंग आहे त हिन तरह सां असां वरी इक़्तिदार में रहंदासीं। जावेद अली शाह जिलानी साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, हिते वठूं था मुख़्तसिर ब्रेक बाद हाज़िर थींदासीं। नाज़रीन, वेलकम बैक। नाज़रीन, हिन वक़्तु असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे डॉक्टर सफ़दर अब्बासी साहब, जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी वर्कर्स जो सरबराह आहे ऐं GDA जो अॻुवान आहे। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। तव्हांजी महिरबानी। डॉक्टर साहब, वेलकम चवां थो तव्हांखे सिंध टीवी जे स्टूडियो में। सर, इहो ॿुधायो त इमरान ख़ान साहब टास्क ॾिनो को PTI खे मज़बूत कजे ईंदड़ इलेक्शन में। एंटी पीपल्स पार्टी ज़ाहिर आहे GDA बि कोशिशि आहे इन हवाले सां, त उहा जेका तहरीक हो उहो छा था सम्झो उहो तहरीक उन तेज़ी सां अॻिते वधी रहियो आहे या मामिलो लॻे ईअं थो त मामिलो वरी रुकिजी वियो आहे? उनमें पंहिंजो गौरव साहब, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त सिंध में जेका हिन महिल सूरत हाल आहे उन में ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेके पीपल्स पार्टी अपोज़िंग फोर्सिस जेके बि आहिनि उते, उहे सभु जॾहिं गॾिजी इलेक्शन लड़नि था पिया, पोइ खणी अलायंस जी सूरत में हुजे, खणी सीट एडजस्टमेंट जी सूरत में हुजे, त उन में जेको आहे हिकिड़ो बाक़ाइदे मुक़ाबले जी पोज़ीशन अचे थी पई। जेके ज़िला आहिनि उहे ज़िलनि में क्रिटिकल वोट जेको आहे सो अपोज़िशन जो आहे ऐं जेको आहे मज़बूत अपोज़िशन जा जेके ग्रोह ते मौजूदु आहिनि। पर इहो आहे जेसिताईं गॾिजी जेको आहे इलेक्शन नथा विढ़नि पाण में, तेसिताईं इहे ॾुखियाई थी थिए। ऐं मां बि जॾहिं प्राइम मिनिस्टर साहिब सां मिलियो, मां उनखे इहो ई प्रपोज़ल ॾिनो त जेके बि एंटी पीपल्स पार्टी ग्रुपिंग आहे, GDA जी सूरत में आहे, चाहे उहो PTI जी सूरत में आहे या JUI जी सूरत में आहे, उन्हनि खे असांखे उते लोकल लेवल ते हर ज़िले जे अंदरि जेको आहे उन्हनि खे एडजस्टमेंट करे असांखे गॾु करिणो पवंदो। उन में जेके दोस्त भली PTI जी टिकट ते बीहणु चाहिनि त असांखे हिन में कोई इतराज़ कोन्हे की त भली PTI जी टिकट ते बीहनि। जेके दोस्त GDA जी टिकट ते बीहण था चाहिनि पिया उहे भली GDA जी टिकट ते बीहनि। असांखे पंहिंजो JUI जे दोस्तनि खे बि हिन में सॼे मामले में असांखे अकोमोडेट करिणो पवंदो, उन्हनि जी जेका टिकटूं आहिनि उन्हनि खे ॾियणियूं पवंदियूं। सो इहे सॼी जेके लोकल एडजस्टमेंट्स, लोकल अलायंस, जीअं की तव्हांखे चइजो जीअं
मां एग्ज़ाम्पल ॾींदो आहियां लाड़काना अवामी इतिहाद जो। लाड़काना अवामी इतिहाद हिकिड़ो तमामु पोटेंट इतिहाद साबित थियो आहे हिन महिल ताईं बि। अॼु बि पोज़ीशन उते आहे त जंहिं सही इलेक्शन थिए आहे, मां अॼु बि महसूसु कयां थो भई 2018 वारी त घटि में 3 सूबाई सीटूं जेको आहे सो अवामी इतिहाद खटी वञे हा। ऐं गॾोगॾु जेको आहे बिलावल साहिब जी पंहिंजी पोज़ीशन बि ॾाढी जेको आहे सो मुश्किल में अची वई। ॿी जेका नेशनल असेंबली सीट हुई उन ते बि असांजे उम्मीदवार जेको अला बख्श उन्नट साहिबु हुन तक़रीबन 70,000 वोट खयां। सो इहे लाड़काना अवामी इतिहाद जी तर्ज़ ते जीअं असां लोकल अलायंसिस मुख़्तलिफ़ ज़िलनि में ठाहियूं था पिया, ऐं उते जेके बि ऑपोज़िंग फोर्सिस आहिनि, चाहे उहे कॉम्पर्स आहिनि, केतिरा कॉम्पर्सन जे अंदरि बि जेको आहे हिकिड़ी वरी फिगर्स मौजूदु आहिनि जेके बाक़ाइदा इलेक्शन विड़ी सघनि थियूं पियूं। सो मां इहो मुंहिंजो जो इहो जेको तज़ियो आहे या मां जेको कन्वे करणु चाहियां थो पियो सभिनी दोस्तनि खे, न सिर्फ़ु प्राइम मिनिस्टर खे पर बल्कि ॿियनि जेके असांजे जीअं पीर साहिब वारा आहिनि या JUI जी लीडरशिप आहे, मां सभिनी खे कोशिशि इहा ई कयां थो पियो, या PTI जा जेके उते लोकल उम्मीदवार आहिनि उहे बि हिन ॻाल्हि ते महसूसु कनि था पिया त बाबा जेसिताईं असांखे इहो सॼो इहो मिलाए जेको आहे इहो तहरुक असां पैदा न कंदासीं त असां लाइ इलेक्शन में यकीन ॾुखियाई आहे। चाहे करे जेको असां कुझु चऊं केतिरो बि असां हिनखे जेको आहे खणी अंडरमाइन जी कोशिशि करण जी कोशिशि कयूं, पर पीपल्स पार्टी जो यकीननि हिकिड़ो वोट बैंक मौजूदु आहे पंहिंजी जाइ ते सिंध जे अंदरि। ऐं ख़ासि तौर ते 13 सालनि जी या 14 सालनि जी जेका हुकूमत आहे त उन्हनि पक्स ऐं प्रिविलेज जेके मुहैया कया आहिनि माण्हुनि खे, त उनजो हिकिड़ो असरु पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे। हालांकि पॉपुलर लेवल ते बड़ी खड़ी हुनखे हिकिड़ो वॾो झटको पंहिंजो धकु रसियो आहे, पर जेके मैनिपुलेशन जो जेको एलिमेंट आहे उहो हिन महिल पीपल्स पार्टी वटि ज़रूरु मौजूदु आहे। त मां इहो हमेशह पंहिंजो कोशिशि कयां थो सभिनी दोस्तनि खे कन्वे करण जी, त हाणे वक़्तु आहे त असां हिनखे इन सॼे अमल खे लोकल जेके अलायंसिस जी जेका पॉलिटिक्स आहे इनखे वधायूं, इनखे अॻिते कयूं। ऐं अच्छा, को इन जो रिज़ल्ट आयो आहे? PM साहिब सां तव्हांजी मुलाक़ात बि थी, या कोऑर्डिनेशन जे हवाले सां GDA पीपल्स पार्टी या एंटी पीपल्स पार्टी फोर्स जेका बि सिंध में आहे उन में राब्ताकारी जे हवाले सां को इज़ाफ़ो थियो आहे या सरगर्मी अहिड़ी आहे? हिन में हिन महिल GDA जे अंदरि त पंहिंजे मां सम्झां थो त जेको बि पंहिंजो जेके दोस्त आहियूं असां हुन ते इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहियूं त इहो ई रस्तो आहे। अहिड़ी तरह पंहिंजो जेके असांजा मौलाना साहिबाना आहिनि, राशिद साहिबु ऐं नासिर साहिबु, उन्हनि सां बि असांजी जेके मीटिंग्स थियनि थियूं पियूं उन में बि हू बि इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि। ऐं उनजे असां हिकिड़ो वाज़े मिसाल 17 जुलाई ते जेका असांजी लाड़काणे में मीटिंग थी उन में असां इहो करे इहा वाज़े पैगाम ॾिनोसीं त बाबा जीअं असां इहे सभु गॾु था थियूं त पोइ बाक़ाइदे हिकिड़ो जेको आहे सो सिंध जे अंदरि मुक़ाबिलो थींदो। ऐं हाणे बि जेको आहे इंशा ताला असांजी हाणे प्लैनिंग आहे अॻिते हली तव्हांखे मुख़्तलिफ़ ज़िलनि जे अंदरि मुख़्तलिफ़ कठ नज़र ईंदा, मुख़्तलिफ़ दोस्त गॾु थींदासीं ऐं उते असां इहो पंहिंजो फ़ैसिलो कंदासीं त बाबा जेके असांखे खणी मथी लेवल ते जेका पॉलिटिक्स आहे उहा खणी मुख़्तलिफ़ बि हुजे, पर जेका लोकल पॉलिटिक्स आहे उन में जेके उहे धड़ा जेके पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो करणु चाहिनि था पिया या जेके अॻिते वधणु चाहिनि था पिया, असां कोशिशि कंदासीं इंशा हर ज़िले लेवल ते असां हुनजा कठि करे पंहिंजो उन्हनि खे गॾु करे ऐं जेको आहे सो उते असां पंहिंजो इहे पैगाम पहुचायूं त बाबा हीउ तरीक़ो आहे पीपल्स पार्टी खे। अच्छा, ज़ाहिर आहे इलेक्शन वेझी आहे, 1 साल अॻु सरगर्मी शुरू थी वेंदी आहे ऐं उहा सरगर्मी GDA ऐं PTI तरफ़ां सिंध में नज़र बि आई। तव्हां छा था सम्झो त पाकिस्तान पीपल्स पार्टी अहिड़ी एंटी पीपल्स पार्टी सरगर्मी खां पोइ बि रिलैक्स हुई? छा उन जो सबबु इहो आहे, उहे सम्झनि था त PTI कोई डिलीवर न करे सघी आहे या अट्रैक्शन उहा PTI जी सिंध में कोन्हे या एंटी पीपल्स पार्टी ऐं हू रिलैक्स आहिनि पीपल्स पार्टी वारा? ॾिसो, सियासतुनि जा जेको आहे सो यानी कॾहिं कॾहिं रिलैक्सेशन तव्हांखे उते बि पइजी वेंदी आहे या को हिकिड़ी न हूंदी आहे हिकिड़ी इवेंट को हिकिड़ो को जेको 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 को अहिड़ो इवेंट जेको कॾहिं कॾहिं ज़रूरु पैदा करे छॾींदो आहे। सो मां सम्झां थो पीपल्स पार्टी जी उते पोज़ीशन भली घणी बि इक़्तिदार ज़रूरु आहे हुननि जो, पर जेका अवामी लेवल ते पोज़ीशन हुननि जी बि ख़राबु आहे, छाहे की माण्हुनि खे डिलीवरी कोन मिली आहे। अॼु बि जेके सिंध जा मसइला पंहिंजे हिते क़ाइमु आहिनि, अॼु बि जेको पाणी जो मसइलो आहे क़ाइमु आहे, एग्रीकल्चर जो मसइलो आहे उहो क़ाइमु आहे, तालीम जा मसइला क़ाइमु आहिनि, हेल्थ जा मसइला क़ाइमु आहिनि। अॼु बि शहरनि जा शहर बर्बादु लॻा पिया आहिनि। तव्हां मूंखे हिकिड़ो शहर ॿुधायो कराची खां वठी कश्मीर ताईं जिते जेको आहे तव्हां असां चई सघूं त भई हीउ शहर जेको आहे सो 13 सालनि में जेको आहे सुधारे वियो आहे। तव्हां कश्मीर हलिया वञो, कंदकोट हलिया वञो, शिकारपुर हलिया वञो, लाड़काणे अचो, हैदराबाद हलिया वञो, ॿियो कुझु जेको शहर तव्हां नॉमिनेट कयो, हिकिड़ो बि को अहिड़ो शहर आहे जंहिंते शहर कोन्हे की जंहिंखे असां चई सघूं त भाई पार्टी जी हुकूमत हिकिड़ो मॉडल शहर ठहियो आहे जंहिंखे असां चऊं त भाई हिन में सभु एम्यूनिटीज़ मौजूदु आहिनि। लोकल गवर्नमेंट्स कोन्हनि की हुते लोकल बोर्ड अञा तव्हां इलेक्शन कोन था करायो पिया। सो मसइला इलाही आहिनि पार्टी जे लाइ, हिन में को शक कोन्हे को त जेके हिन महिल सिंध जा मसइला आहिनि उहे घणे भाङे जेको आहे सो जीअं तव्हां पंहिंजो इहो खुराक जे हवाले सां जेके प्राइस कंट्रोल जे हवाले सां, ठीकु आहे वफ़ाक़ खे असां हिकु हद ताईं ब्लेम करे सघूं था पिया प्राइसिस जे हवाले सां, पर असल में प्राइस कंट्रोल कमेटी त जेको आहे डिप्टी कमिश्नर ठाहींदो आहे, उहो सिंध हुकूमत जे अंडर आहे या पंजाब हुकूमत जे अंडर आहे। मां रुगो सिंध हुकूमत खे नथो चवां पियो, सभु सूबाई हुकूमतूं हिन में फेल थी वियूं आहिनि। हिकिड़ो तसवुरु हूंदो आहे, मूंखे यादि असां नंढा आहियूं या असां वॾा थियासीं बि त
त हिकिड़ो तसवुरु हूंदो त बाबा जेका प्राइस कंट्रोल कमेटी आहे, जेका डिप्टी कमिशनर जी हूंदी, हुन में हुन सभिनी मार्केट सां हुनजो राब्तो हूंदो। अॼु उहे प्राइस कंट्रोल कमेटीज़ किथे एग्ज़िस्ट ई कोन थियूं कनि पियूं। सूबनि जेको आहे त उनखे का जेको आहे उनखे जेको आहे अॻिते करण बि छॾे ॾिनो आहे। तव्हां उनखे इस्तेमालु कयो त जीअं घटि में घटि जेका लोकल ट्रेडिंग में जेका महांगाई अचे थी पई, जेके आड़ती जी महांगाई कनि था पिया, या जेके मिडिल मैन आहिनि उहे जेके महांगाई कनि था, उनखे त घटि में घटि रोकियो न। हिकिड़ी त जनरल महांगाई आहे, पर इन महांगाई खे बि त कंहिंखे रोकणु। अच्छा, माना पीपल्स पार्टी चए थी छो त वफ़ाक़ डिलीवर नथो करे, इन जे करे उहो एडवांटेज आहे। पर ॾिठो इहो आहे त पाकिस्तान में मुसलसल जेको इक़्तिदार आहे ख़ुदि उहो डिसएडवांटेज हूंदो आहे। पीपल्स पार्टी खे केतिरो डैमेज कंदो आहे? यकीन उहो डैमेज पंहिंजे त आहे, लेकिन माण्हू इहो पुछनि था पिया न। मतिलबु पहिरियों त सुवालु इहो आहे त बाबा छा तव्हांखे PTI जी 3 सालनि जी जेका कारकर्दगी खे बैरोमीटर बणाइणो आहे, या पीपल्स पार्टी जे 13 सालनि जी कारकर्दगी खे बैरोमीटर, सिंध जी हद ताईं मां चवां थो त तव्हांखे उनखे बैरोमीटर बणाइणो आहे, त उनजो हिसाब वधीक थियणु खपे या हिन जो हिसाब वधीक थियणु खपे। इहो हिकिड़ो तजियो त थियणु खपे न। हिन तजिये में ज़रूरी अचणु खपे त बाबा 3 साल हिननि जा जेके वफ़ाक़ जा आहिनि उनखे असां हिट कयूं, या 13 सालनि जी जेका इक़्तिदार आहे उनखे पहिरियों हिट कयूं। पोइ इन में त यकीन जेको आहे वॾो डिसएडवांटेज आहे पीपल्स पार्टीअ लाइ। मां सम्झां थो पियो त जीअं मां तव्हांखे चयुमि त उते यकीननि हिकिड़ी इहा कोशिशि असांजी हली रही आहे त बाबा जेके बि ऑपोज़िशन जी जेके सियासतदान आहिनि, पॉलिटिशियन आहिनि, असां गॾिजी जेको आहे हिक ॿिए खे मदद कयूं, जेका अॻिते इलेक्शन में वधूं। उनजे एडवांटेज उनजा यकीन पंहिंजे हथ मौजूदु आहिनि। पीपल्स पार्टी जो वाक़ई जेको इक़्तिदार आहे उहो उन लाइ डिसएडवांटेज बि आहे, पर उहो इफेक्टिवली वञी उनखे कीअं ड्राए सघे थो पियो। मां सम्झो हिन में अञा डिलिबरेशन्स हलनि थियूं पियूं। सभु दोस्त असां कोशिशि कयूं था त कठा थी, जीअं मां तव्हांखे चयुमि त हर ज़िले जे हवाले सां हिकिड़ो बाक़ाइदे जेको आहे हिकिड़े लोकल इतिहाद ठहनि जेके हिन जो मुक़ाबिलो कनि। अच्छा, पीपल्स पार्टी ॿियो हिन भेरे ॾिठो वियो आहे त मुहतरमा हूंदी त डिलीवरेंस ते घणो तवजो हूंदी। हाणे तासुर ॾिनो वञे पियो परफॉर्मेंस जो, पर उहो अमली सतह ते तमामु घटि आहे। छा इन तासुर सां देरि पा माण्हू कोई नतीजो हासिलु करे सघे थो? अल्टीमेटली उहा शइ आॾो त ईंदी आहे। पाकिस्तान जी सियासत में हाणे नज़रियात घटिजी विया आहिनि बाबा। जेका नज़रियात जी जेका हिकिड़ी रवानी हुई, जेका हिकिड़ी रॉ हुई, उहा आहिस्ते आहिस्ते जेको आहे नापैद थींदी थी वञे। पॉलिटिकल वर्कर वीचारो पॉलिटिकल वर्कर न रहियो आहे उहो, ख़ासि तौर ते यानी पीपल्स पार्टी हिकिड़ी आम माण्हू जी पार्टी हूंदी, हिकिड़ी वर्करनि जी पार्टी हूंदी। हुन में पंहिंजे तव्हांजे जेके लोकल लेवल जा वर्कर हूंदा, उनजी इज़त हूंदी, उनजी रिस्पेक्ट हूंदी। उते जेको आहे बाक़ाइदे पार्टी उनखे डिलीवर कंदी। पार्टी उन्हनि खे जेको आहे हिकिड़ो अहसासु ॾियारींदी त न बाबा तव्हांजो जेको पॉलिटिकल वर्क आहे उनखे हिकिड़ी पधिराई हासिलु आहे क़यादत जी लेवल ते। हाणे आहिस्ते आहिस्ते उहा जेका यानी जेको पॉलिटिकल वर्क हो या पॉलिटिकल वर्कर हुयो, उहो आहिस्ते आहिस्ते नापैद थी वियो आहे। उहो कंहिं बि पार्टी में, मां नथो चवां त रुॻो जेको आहे पीपल्स पार्टी में, त उहो जेको आहे हाणे यकीननि जेको आहे इहा ॻाल्हि जेको आहे उथे थी पई आहिस्ते आहिस्ते। त उहा अल्टीमेटली डिलीवरी जी पोज़ीशन छा आहे? जीअं मां तव्हांखे चयुमि त को हिकिड़ो शहर ई तव्हां ॿुधायो अथव असां हीअ शहर ठाहियोसीं, या असां हीअ जेको आहे हिकिड़ो को अहिड़ो प्रोजेक्ट असां सिंध खे ॾिनोसीं 13 साल में, जंहिंखे असां चवंदो आहे हीअ शइ जेको आहे ट्रेडमार्क आहे पाकिस्तान। अच्छा, मां जेका तासुर जी ॻाल्हि कई, माना इहे आहे त तालीम में सिर्फ़ु IBA खे कोट करिणो आहे, या जेकॾहिं हेल्थ जो मामिलो आहे त NIVCD खे कोट करिणो आहे। त छा सिर्फ़ु इन मामलनि ते, जेकॾहिं तव्हां हेल्थ ते अचो त NIVCD के अलावा मतिलबु बेसिक हेल्थ यूनिट में छा सूरत हाल आहे, तालका इस्पताल में, सिविल इस्पताल, चाणका मेडिकल कॉलेज में छा सूरत हाल आहे? तव्हां चाणका मेडिकल कॉलेज त हलिया वञो, उते तव्हां गंद जा ढेर पिया आहिनि। उते जेको आहे पाणी बीठो आहे, वार्ड जेको आहे ख़तमु थी चुका आहिनि, ऑपरेशन थिएटर जी का हैसियत कोन रही आहे, उते ख़तमु थी विया आहिनि। दवाऊं जेको आहे माण्हू ॿाहिरि था वठी अचनि। हिकु बेड ते जीअं तव्हां पीड्स हॉस्पिटल में वञो त हिकु बेड ते चार ॿार जेको पिया आहिनि। जीअं तव्हां उते माइन जी शेख ज़ैद वुमेन हॉस्पिटल में वञो त हिकु बेड ते ॿ मायूं पियूं आहिनि, हुनजी डिलीवरी थिए त कोन, इहो पुरसाने हाल कोन्हे को। यानी तव्हां रुॻो बेसिक हेल्थ यूनिट त अञा पोइ जी ॻाल्हि रही। चाणका मेडिकल हॉस्पिटल जेका पूरे अपर सिंध खे ऐं साउथ बलूचिस्तान खे सर्व करे थी, उनजे वीचारे जी छा सूरत हाल आहे? उते जेको आहे तव्हां पूरी तरह फैसिलिटी उनखे न करे सघिया हो। जीअं तव्हां लाड़काणे जे अंदरि हेॾी वॾी हॉस्पिटल जेका बुढे साहिब ठहियल हुई, जेका हिकिड़ी मां वॾे पॉपुलेशन खे थी उहा डिलीवर करे, तव्हां उते जेको आहे फैसिलिटी जेको आहे न पाए। त बाक़ी त रूरल हेल्थ सेंटर या जेके बेसिक हेल्थ यूनिट उहे त वीचारा हुई। सही सही। अच्छा, तव्हां पीपल्स पार्टी में रहियो आहे, को दौरो पीपल्स पार्टी जेको हटण जो मार्जिन हूंदो 1 लख हूंदो, 80,000 90,000 हूंदो, मुखालिफ़ 50,000 खणंदो त पीपल्स पार्टी जो उम्मीदवार लख 10,000 खणंदो। हाणे उहो मार्जिन लख खां घटिजी वञी 5 10 ऐं 15,000 ते अची वियो आहे। त तव्हां छा था सम्झो त इन पोज़ीशन में पीपल्स पार्टी लाइ लम्हे फ़िक्रिया न आहे? पीपल्स पार्टी वटि ज़हन में उहा शइ अञा न आहे, अञा उहो विनिंग पोज़ीशन वारो ॾियनि पिया था। हिन इलेक्शन खे कैलकुलेट कयो न त बाबा इहा बि जेका मार्जिन आहे या ऑपोज़िशन जी यूनिटी न हुजण जे करे आहे। सम्झो न, ऑपोज़िशन जी यूनिटी हुजे
जीअं मां तव्हांखे चवां थो 4 वॾा तव्हां खणी दड़ा सम्झो, हिकिड़ो PTI जी सूरत में, ॿियो GDA जी सूरत में, टियों असांजे JUI जी सूरत में, चोथों कॉम्प्रेसन जी सूरत में। जीअं असां अॼु बि ताईं वोट कैलकुलेट कयो मुख़्तलिफ़ हल्कनि में त तव्हांखे नज़र ईंदो त जीअं इहे सभु पंहिंजो जेके ग्रुप्स आहिनि इकठा हुजनि हा त हुनजो वोट बैंक वोट वधीक आहे हिन महिल बि। केतिरियूं सीटूं आहिनि जेके GDA शायदि हारायूं आहिनि 30 में, 5 में JUI जा 5 कैंडिडेट बीठल आहे। हाणे हिन महिल सूरत डिफरेंट आहे। हिन महिल जेका उते लोकल सोच मां तव्हांखे ॿुधायां, मां अञा क़यादतुनि खे कोन थो ॾिसां पियो, पर जेके लोकल माण्हू आहिनि जेके इलेक्शन विढ़नि था, जेके इलेक्शन खे सम्झनि था, उन मैकेनिज़म खे सम्झनि था, जिन सिंध में इलेक्शन विढ़ियूं आहिनि, उहे इहो महसूसु कनि था पिया त असां रिगार्डलेस कंहिं पार्टी में हुजूं, पर जीअं असां इहे सभु गॾु थियूं था पिया त पोइ जेको आहे पीपल्स पार्टी खे शिकस्त बिल्कुलु ॾेई सघे थी। अच्छा, हिकिड़ो तासुर इहो आहे त एंटी पीपल्स पार्टी सिर्फ़ु जेके फोर्सिस आहिनि उहे इंतज़ार में हूंदियूं आहिनि त असांखे एंटी पीपल्स पार्टी वोट मिले, पर उन्हनि जी पंहिंजी कारकर्दगी अवामी सतह ते राब्ताकारी शयूं उनजी कमी आहे, जंहिं सबबु एंटी पीपल्स पार्टी खे उहो रिस्पॉन्स नथो मिले जेको मिलणु खपे। लेकिन मां तव्हांखे ॻाल्हि इतफ़ाक़ कंदुसि जेको ख़ासि तौर ते मां त फ्रेंकली कंहिं ग्रुपिंग जो एंटी पीपल्स पार्टी ग्रुपिंग जो कॾहिं असां हिसो न रहिया आहियूं। हे पहिरियों दफ़ो जेको आहे ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस सां इकठा थियासीं, त इन में यकीन इहो आहे त उन में मुख़्तलिफ़ फैक्टर्स आहिनि। हे कोविड जो बि फैक्टर बि हुयो, जनरली जेको आहे थोरी ईअं पॉलिटिक्स में लिथार्जी बि हुई, जंहिंजे करे कुझु 3 सालनि में उहा एक्टिविटी जेका ऑपोज़िशन जी सिंध में हुजणु खपे उहा न थी सघी आहे। पर जीअं मां तव्हांखे चवां थो त जीअं वक़्तु गुज़रंदो त तव्हांखे उहा एक्टिविटी बि नज़र ईंदी ऐं उहो माण्हू इकठा थियण बि शुरू थींदा ऐं आहिस्ते आहिस्ते तव्हां ॾिसंदो त इहे सॼी हिकिड़ी बाक़ाइदा इलेक्शन जी तरफ़ तव्हां आहिस्ते आहिस्ते वेंदासीं। ठीकु आहे डॉक्टर सफ़दर अब्बासी साहब, वॾी महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, हिते वठूं था मुख़्तसिर ब्रेक बाद हाज़िर थींदासीं। नाज़रीन, वेलकम बैक। नाज़रीन, हिन वक़्तु असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे शौकत बसरा साहब, जेको अॻुवाण आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ जो। अस्सलाम वालेकुम शौकत साहब। वालेकुम सलाम भाई। शौकत साहब, ये बताएं कि अपोजिशन की तरफ से एक मरतबा फिर एहतजाजी रैलियों का सिलसिला शुरू किया है, आप क्या समझते हैं कि PTI हुकूमत ज़ाहिर है 4थे साल में दाखिल हो चुकी है, अब अपोजिशन की ये रैलियाँ कोई बारवर साबित होंगी? देखिए, ये तो अपोजिशन का पहले भी जमहूरी आईनी सियासी हक था और आज भी है, लेकिन ये आपका सवाल बड़ा अहम है कि आपने खुद ही जो सवाल में कहा कि दोबारा फिर आ गए। आपको याद होगा कि उस वक्त भी ये तो सब इकट्ठे थे जब बढ़ती और नारे लगा रहे थे कि अब हम इनको निकाब दायर करेंगे, ये दिसंबर नहीं देख सकेंगे, बाद में इलेक्शन आ जाएंगे, पता नहीं क्या क्या कौमी हुकूमतें बन जाएंगी। ये सिर्फ और सिर्फ अपने वोटर को चार्ज कर रहे हैं। ये सिर्फ वो कहते हैं धोखा देना। उनको पता है इस बात का कि इस वक्त पब्लिक पे स्ट्रेस है, और हमें भी इस बात का अंदाजा है कि महंगाई वाले इश्यू को इतने गरीबों के इतने हमदर्द होते तो मेरे भाई लोग तो गरीब ही इनकी वजह से हुए हैं। खुद ही अरबपति और खरबपति बन के लोग इन पर ट्रस्ट नहीं करते हैं। तो इसलिए ये सब चले हुए कारतूस है, होम्योपैथिक है, ना फायदा ना नुकसान। ये सिर्फ है अपने खून गर्म रखने का एक बहाना, आप कुछ नहीं कर सकेंगे। ये सड़कों पे आए, ये धरने दें, ये लॉन्ग मार्च करें, ये जलसे करें, जुलूस करें, इनका हक जरूर है, लेकिन इससे ना हुकूमत जाने वाली है। इंशाल्लाह हम टेन्योर पूरा करेंगे। हाँ, जब हम चाहेंगे, क्योंकि ये इख्तियार प्राइम मिनिस्टर के पास है कि अगर वो चाहते हैं कि इलेक्शन पहले करवाना है तो प्राइम मिनिस्टर तो कर सकते हैं, लेकिन अगर ये समझते हैं कि हमारे धरनों से जलसे जुलूसों से, वो पहले भी आपने देख लिया, अब तो ये खुद अपोजिशन एक दूसरे के खिलाफ साफ आ रहा है। ऐसी अपोजिशन तो अल्लाह पाक हर हुकूमत को जो ये अपोजिशन है, ये एक दूसरे को गाली गलौज कर रहे हैं, एक दूसरे को नीचा दिखा रहे हैं, तो इसलिए हुकूमत का क्या कुछ कर सकेंगे ये। बाकी बिल्कुल मैं समझता हूँ अगर इनको गरीबों का दुख है ना, तो इनको सबसे पहले तो आपने जो इन्होंने अरबों खरबों की जायदादें बनाई हैं वो बेचें, कौमी खजाने में जमा कराएं, क्योंकि ये गरीबों का माल तो इन्होंने लूटा है। तो आज किस मुंह से ये सड़कों पर आएंगे मेरे भाई। शुक्र साहब, ये बताएं कि ज़ाहिर है जो महंगाई है, बेरोज़गारी है, गुर्बत है और तेल की कीमतों में हालिया जो मामला है, तो ज़ाहिर है अवाम पे बर्डन तो है, अवाम बेचैन भी है, तो ज़ाहिर है अपोजिशन का ये फ़र्ज़ भी है और हुकूमत का भी फ़र्ज़ है जो अवाम में बेचैनी है वो दूर करे। देखिए, इसमें कभी तो राय नहीं, मैं पहले कह चुका हूँ कि हम खुद प्रेशर में हैं। हम ये समझते हैं कि पब्लिक जो है महंगाई की वजह से उनके मसाइल उनके आ रहे हैं,
और प्राइम मिनिस्टर दिन रात इसी बात में है, हमारी हुकूमत इस बात पे है कि किस तरह हमने वो लोग जो बिलो पॉवर्टी हैं उसका अल्हम्दुलिल्लाह हमने अब सर्वे भी करवा लिया है, उनको किस तरह रिलीफ पहुंचाना है। इसी बुनियाद पे अगर हेल्थ कार्ड है, एहसास कार्ड है, अगर किसान कार्ड है, मजदूर कार्ड है, और इसी तरह अब हम लोग टारगेटेड सब्सिडी देने जा रहे हैं। अगले आप देख लेंगे महीने से शुरू हो जाएगी। वो लोग जो एहसास प्रोग्राम में आए हुए हैं उनको हम डायरेक्ट सब्सिडी देंगे आम खाने पीने वाली चीजों पे, इवन उनका जो बिजली का बिल है उस पे देंगे। तो डेफिनेटली हम भी कोशिश कर रहे हैं कि मुश्किल हालात के बावजूद इकोनॉमी पे स्ट्रेस है, पूरी दुनिया में इकोनॉमी पे इस वक्त स्ट्रेस है। बिजली और ये जो डीजल और पेट्रोल है दुनिया में इतना महंगा कभी नहीं हुआ था, 80-90 रुपए पर बैरल हुआ है, डॉलर पर बैरल है। तो प्रेशर तो है, अगर पेट्रोल डीजल महंगा होता है उसका चीजों पर असर आता है। इसलिए हमें पूरा दर्द है, हमें पूरा इदराक है, हमें पूरी इसके ऊपर हम समझते हैं कि हम दिन रात कोशिश कर रहे हैं कि किस तरह पब्लिक को रिलीफ देना इंशाल्लाह। शौकत साहब ये बताएं कि ज़ाहिर है आप कार्ड्स तकसीम करेंगे, वो मखसूस तबके पास जाएगा जिस तरह यूटिलिटी स्टोर है, या बाकी ज़ाहिर है आजकल तो महंगाई इतनी है कि मिडिल क्लास भी परेशान है, तो वो कार्ड सिस्टम लोग जो अवाम अक्सरियती अवाम है उसको कवर कर पाएंगे? देखिए मैं आपको फिर कह रहा हूँ, हमने हर मुमकिन कोशिश की तो जितना डाटा हम कलेक्ट कर सकते थे। आपको पता है कि बेनजीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में पाकिस्तान के इदारों के पास डाटा कलेक्ट मौजूद है। अभी एहसास प्रोग्राम तभी भी हमने सारा डाटा कलेक्ट किया। मैक्सिमम हम जितनी एफर्ट कर सकते हैं हमने वो एफर्ट की है कि वहां तक हम पहुंचे और उन लोगों को डायरेक्ट हम सब्सिडाइज करें और चीजों को सब्सिडाइज करें जो आम जरूरत जिंदगी की चीजें हैं। तो कोशिश तो है हमारी कि उसके ऊपर हम जो प्राइस कंट्रोल कमेटी है उनको हमने एक्टिव किया है, मिनिस्टर सबान को टास्क दिया है, MLAs MPAs वो एक्टिव है कि हम जो सो कॉल्ड महंगाई है, वो जो गवर्नमेंट के रेट के से ऊपर चीजें बेची जा रही हैं, जखीरा अंदोजी है जिससे महंगाई होती है, हर फ्रंट पे कोशिश कर रहे हैं। जाहिर है मैं फिर कहता हूँ अपोजिशन का ये हक है, उनको आना चाहिए, करना चाहिए, लेकिन अपोजिशन पे पब्लिक ट्रस्ट करने के लिए तैयार नहीं है। ये हाथी के दांत खाने के और दिखाने के और ये अगर तो ये तो गरीब हो गए होते ना लोगों के साथ, अगर आप जैसे महंगाई हुई है, मैं फॉर दिस का आर्गुमेंट, उससे ये भी मुतासर होते, इनकी गाड़ियां कम हो जाती, इनके दरिया के अंदर घर बिक जाते, इनके बच्चों जब बड़े के ममालिक में रहते वहां ना पड़ते, तो भाई फिर तो लोग प्रैक्टिकली कि अगर आपको मसला मेरे लिए उठ रहा है या मेरे लिए जदोजहद क्या अपने मसले भी है, इनका अपना मसला तो इक़्तिदार है, इनका अपना मसला तो हुकूमत है, इनका मसला महंगाई तो नहीं है, इनका मसला आम आदमी तो नहीं है। शौकत साहब, अपोजिशन का इल्ज़ाम है कि हुकूमत कोरम भी पूरा नहीं कर पा रही है, गवर्नेंस के इशू हैं, महंगाई है, बाकी चीज़ें, तो कोरम भी जब गवर्नमेंट पूरा न कर पाए तो उनका अखलाकी जवाज़ बिल्कुल खो जाता है। इशू तो है, कोरम में एक दफा प्रॉब्लम आया और ये होता रहता तो पहली दफा नहीं हुआ। MLAs MPs जो है वो डेफिनेटली अपने अपने फील्ड में थे। अब गवर्नमेंट इंस्ट्रक्शन दी है कि हर सूरत में कोरम को पूरा किया जाएगा, और हम तो चाहते हैं कि नेशनल असेंबली का फ्लोर है, सूबाई असेंबली का फ्लोर है, ये पब्लिक इश्यूज है, वहाँ पर आए हमारे साथ बात करें, हमें हल दे कि अगर आप पेट्रोल डीजल महंगा कर दे रहे हैं तो इसको कम किस तरह कर किया जा सकता है, आम जरूरी जिंदगी भी किस तरह लेते हैं, वहाँ आए हमारे साथ। वहाँ तो बात नहीं करते, सिर्फ ये इनको पता है इस बात का कि हमें किसी न किसी तरीके से कोई शॉर्टकट मिले, गेट नंबर 4 पे मिले, कहीं पे मिले, हम लोग इख्तियार चाहिए, उसके लिए हमें वहाँ कुछ भी करना पड़े। ठीक है शौकत बसरा साहब, बहुत शुक्रिया, आपने हमें टाइम दिया। नाज़रीन ही शोता ॾिठो ईंदड़ राजधानी टाइम में कंहिं नए मौज़ू सां गॾु हाज़िर थींदासूं। पंहिंजे मेज़बान गौर गांगरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।